सिजावल ज़िले जो इंतहाई पुठिते पियल ऐं सिंधु दरिया जे कंधीअ ते आबाद तारीख़ी शहर बन्नू चूंडियल नुमाइंदनि कामोड़ा शाही जी अदम दिल तवज्जही सबब हिन जदीद दौर में भी बिजली, वाटर सप्लाई, ड्रेनेज, सुई गैस समेत ॿियनि बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे। हेस्को तरफ़ां गुज़िरियल 15 सालनि खां वठी बन्नू ऐं आसपास जे सवें ॻोठनि जी बिजली काटी वई आहे, जंहिंसां बन्नू जा शहरी हिन अहम नेमत खां महरूम बणियल आहिनि। जॾहिं त साल 1984 में मरहूम मोहम्मद खान जूने जे दौर में वाटर सप्लाई स्कीम मंज़ूर थी हुई, जेका अॼु ताईं रोलड़े जो शिकार आहे। शहरी हिन सख़्त गर्मी में 30 खां 50 रुपयनि में पाणी जो फी दॿो ख़रीद करण ते मजबूर आहिनि, जॾहिं त बन्नूअ खां राहोट ऐं अबड़ाल रोड मुकमल तौर ते ज़बून बणियल आहे। बन्नू में करोड़े रुपयनि जी लाॻत सां शुरू कयल ड्रेनेज मंसूबो ग़लत रथाबंदी ऐं नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल थियण सबबि गटर पलटी रहिया आहिनि। शहरीन मूजिबि 62 ठेकेदार कम अध में छॾे समूरी रक़मूं कढाए वियो आहे। इन सिलसिले में बन्नू जे मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल लाइ शहरीन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि ते जोड़ियल बन्नू एक्शन कमेटी जे अॻवाननि अब्दुल करीम पलीजो, अब्दुल रहीम काज़ी, गुलाम अब्बास पलीजो, सरफराज सूमरो, गुलाम मुस्तफ़ा सूमरो, ज़ैन सूमरो, गनी जोश पलीजो, लौंग महेश्वरी ऐं ॿियनि अॻवाननि चयो त गुज़िरियल 40 सालनि खां वठी बन्नूअ जी आवाम खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। आवाम अॼु बि 200 साल अॻु वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। हिननि वधीक चयो त हाणे फ़ैसिले जो वक़्तु आहे। बन्नूअ जी बुनियादी मसइले जे हल लाइ शहरी चूंडियल अवामी नुमाइंदनि सां मुलाक़ात कंदा। मसइला हल न थियण जी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।